Ay, Mari. Ui, ay. आई पपुआ जी मां, ओ पपुआ जी मां, अरे मथो न खा ॻाल्हि कर। आई सूर थिए थो, अरे थोरो थोरो। अरे मां चवां थी अॼु ई सूर लही वञे त मुंहिंजी जान छुटे। ये तो वारा समूरा कम मां पई कयां। शाबाश ताई, काल मां सुतो पियो मूं वारो कम तो पे कयो। बस छा कयां, रही न सघियसि तॾहिं मां करे छॾियां। बस तो वारो ई कम ॾुखियो आहे। नलको हलाइण को सोलो, नलके जो गन हलाइण एॾो ॾुखियो हुयो जो मां सॼी वठिजी पियो। नलके जी बोकी ढिरी थींदी तॾहिं त नलको हलंदो। उहो बि जॾहिं तूं चाक थींदे न त मसले तूं हल निकिरंदो। आई हा चवी सही थी, थोरो तेल हणी नरम कयांसि, थोरो सुगल आहे न, तेल लॻंदुसि त नरम थी पवंदो, न बसि पोइ कमु पियो हलंदो। अच्छा हाणे ॿुध, इहो कारो कुकड़ मुंहिंजे सदके लाइ घुराई या न? कारे के त चयमि त पाड़े मां कारो कुकड़ वठी आ, वाचूड़े जे मथे मथां सदको कयांसि, अञा ने भागो न आयो। आई कारे के चई त कारो कुकड़ वठी आ, ग़लति कई। कीअं ग़लती कयमि? अयो कारो, ये बटेला मारा उबता सुबता मुझे मथा जारे वनी जंग में फिटी करे ईंदो। सही तो चवी, मोए कारे जो सदको कबूल पया न त मो पाण कारो न हुजे। चङो भला मुझे सदके जो छा थींदो? कया थी ने कारी थी भी फोन अंबारो करीस त को कुकड़ो वठी अचे तो पाण खां उहो त सदको कयो। हाय हिकड़ी डुबरी जो मच्छर घणा। केर आदि डुबरी? इहो मुआरो मुड़स माई मांडो उगते सुगते जे पादरन वाचूड़े जी जेल चिबी करे छडिया। बस अदी असां जा भाई त असां बिन्हिन भेनरन खां पोइते आहिनि। हा अदी बस इहो अगते पोइते वारे चक्कर मारे विझो। जेको अगते आ सो अगते आ, बाकी जेको पोइते आ सो पोइते आ। अदी अगते ऐं पोइते हलण लाइ वडी मेहनत करणी पवंदी आ। अदी असां जा भाई इन जे करे बेड़िया त पाण खे पादर हणंदासे त सुधरी वेंदासे। शुक्र थियो न त अण सुधरेले ॿियनि जा पादर खाई पोइ सिधा थींदा आहिनि। ॿियनि जे पादरनि असांजे भाइरनि ते को बि असर न कयो, पर शुक्र कयो त उन्हनि जा पंहिंजा पादर हुननि जे लाइ उस्ताद साबित थिया, जो हाणे कम चोरी छॾे के न के रोजगार सां लॻंदा। अदी हवा हे उबतो सुबतो तोखे मिलिया हुआ, भई छा पिया चवनि? अदी चवनि पिया त असां रुलण खां कोन मुड़ंदासीं ऐं धंधो बि अहिड़ो कंदासीं जंहिंमें रुलण हुजे, ऐं शाम जो न 2 रुपया कमाए करे ज़ालनि खे ॾेई लत खोड़े सुम्ही रहंदासीं। इहो कहिड़ो धंधो आहे? तोखे कुझु ॿुधायो अथव छा? हा उबतो चवे पियो त मां कूलर में अंडा विझी खपाईंदमि, ऐं सुबुह चवे पियो त मां घर मां काबाड़ियो सामान वठी करे धंधो शुरू कंदमि। शुक्र अल्लाह जो कुझु न कुझु करण जे लाइ उथिया त सही न। उथिया बीठा आहिनि, बाक़ी जेकी थक अथनि उहा ज़ालू लाइ छॾींदनि। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।